हिन महिल मां हिते ई बीठी आहियां। काॾे वई हुईं? असांखे बि त ख़बर पवे। तोखे ॿुधाइण लाज़मी आहे। सोनी सद को रे सियाणी। किथे तुंहिंजो चक्कर त छोरी ज़बान बंदि रख त काकड़े मुंह कढी छॾे। पर रे सियाणी वई काॾे हुईं? बाथरूम। बाथरूम? सोढो कोन आयो वञा किथे दिलावर न सुजाग थी वञे। जेकॾहिं हक़ीक़त ताईं पहुचणो आहे त पोइ वञी सुम्ही रहां। जेकॾहिं सकीना खे ख़बर पई त वरी कॾहिं अहिड़ी ग़लती कान कंदी। काॾे वई हैं? हाँ? मां चयो काॾे वई हैं? पाणी पीअण वई हुयसि। पाणी पीअण वई हैं त एतिरो छिरके छो थी? तव्हांजे ओचिते ॻाल्हाइण ते मुंहिंजो छिरक निकिरी वियो। छिरक बिरक न, चुप करे सुम्ही पओ। मूंखे बि सुम्हण ॾे। किथे दिलावर सुजाग त न थी वियो हुयो? न न न, जे दिलावर सुजाग थी वञे हा न त मुंहिंजे ॿिचे में हथ विझे। दिलावर जी हींअर ई अखि खुली आहे त त मूं ते यकीन करे वियो। अलाह बचाए वरितो। जे मूंखे ॿाहिरि दर ते ॾिसी वठे हा न त रहमत वांगुरु मूंखे बि गोली हणी मारे छॾे हा। खान मां तोखे हिन लाइ घुरायो आहे त सुभाणे सभिनी जूं ॻाल्हियूं थींदियूं। उहे ॻाल्हियूं डीएसपी आमद खान थो कराए। को बि नतीजो न निकिरंदो। खान नतीजो निकिरे या न निकिरे, पर उन्हनि ॻाल्हियुनि मां अव्हांखे फ़ाइदो ज़रूरु पहुचंदो। कहिड़ो फ़ाइदो? खान डीएसपी मूंसां वाइदो कयो आहे। जेकॾहिं तव्हां हथु ॾियो था त अव्हां मथां जेके बि कूड़ा केस आहिनि सभु ख़तमु थी वेंदा। ऐं इहो सूबेदार जे अॻुवारो केस काॾे वियो? हितां जे अमन ख़ातिर उन केस जी बि अव्हां सां रिआयत कई वेंदी। छा तव्हांखे डीएसपी जी ज़बान मथां एतबार आहे? अमन खान खे मथां ज़ोर पियो आहे। वो हितां जे अमन ख़ातिर कुझु बि करे सघे थो। छा था सम्झो त सभिनी जे गॾु थियण खां पोइ बि हिते अमुन थींदो? जेकॾहिं मूसा खान ऐं हालार खान पंहिंजे पेर ते अची विया न त बिल्कुलु अमन थी वेंदो। इहे ॿई निर्जा आहिनि। निर्जा कॾहिं बि सुधरंदा कोन। जेकॾहिं इहे ॿई हिन चकर बि न सुधरिया न त डीएसपी आमद खान बि असांजो साथ ॾींदो। हींअर त हू चवे थो, पर जॾहिं बि अहिड़ो वक़्तु आयो त हू पासीरो थी वेही रहंदो। खान मूंखे पूरी पक आहे त हिन चकर ॻाल्हियूं कामयाबु थींदियूं। इन लाइ तव्हांजो हुअणु ज़रूरी आहे। पर मां इन्हनि कूड़नि ॻाल्हियुनि ते कॾहिं बि न ईंदुसि जंहिंजो को बि नतीजो न निकिरे। खान हितां जे अमन ख़ातिर तोखे ज़रूरु अचिणो पवंदो। मूंसां धोखो थी। मां तव्हां सां वाइदो थो कयां त उते तव्हां सां धोखो न थींदो। जेकॾहिं तव्हां रज़ा ख़ुशी सां हथु ॾींदव त ठीकु आहे, न त ॻाल्हियुनि खां पोइ तव्हांखे सही सलामत वारो रस्तो मां वठी ॾींदुसि। ठीकु आहे रईस बहादुर ख़ान, हितां जे अमुन ख़ातिर तव्हांजी ज़बान मथां एतबार करे मां ईंदुसि। मूंखे इहो ॿुधायो त किथे अचिणो पवंदो? खान मुंहिंजी कोशिशि इहा आहे त ॻाल्हियूं हिते थियनि। जेकॾहिं ॻाल्हियुनि लाइ ॿी का जॻह मुक़ररु कयूं त पोइ मां तव्हांखे फ़ोन ते इतला करे छॾींदुसि। ठीकु आहे, मां वक़्त ते पहुची वेंदुसि। रईस बहादुर ख़ान सिर्फ़ु तव्हांजी ज़बान ते एतबार करे, बाक़ी हा वधीक तव्हांजो ज़िम्मेवार।
सोनी सदको सदको ॻाल्हि कर। हिन जी दादली जी जांच त कर। घड़ी घड़ी पंहिंजे पीउ ॾे छो थी भॻी वञे? ज़ाहिर आहे पी वटि त वेंदी न, हेॾी मुसीबत मथां अथसि। जेॾी महिल पीउ ॾे वञे न उन महिल वञी दर खां कन ॾेई ॿुध, असां लाइ किथे खॾूं त नथा खोटनि। हो पाण मुसीबत में असांजे लाइ छाजे लाइ खॾूं खोटींदा? सोनी, तोखे ख़बर न आहे त इहा छोरी वॾी ताक़ आहे, ताक़। अड़ी अदी तुंहिंजे लाइ कहिड़ी खॾ खोटींदी? असांखे त ख़बर पए पंहिंजे पीउ वटि वञी कहिड़ियूं थी ख़बरूं करे। ठीकु आहे, जे तूं चएं थी त मां वञी जांच कंदसि। हितां निकिरे न असांजी जान ई छुटी पवे। चवनि था त सुभाणे राति ॻाल्हियूं थींदियूं। ख़ुदा करे बसि सोनी ॻाल्हियूं कामयाब वञनि। जेकॾहिं ॻाल्हियूं कामयाब नथियूं वञनि त असांजे मथां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? मूंसां वॾो ज़ालिम आहे दिलावर ख़ान, जेकॾहिं उन्हनि खे उनजे हवाले न कयो न त असां सभु सूरनि में अची वेंदासीं। मुंहिंजी राणी, तूं हरू भरू थी परेशान थिए। मूंसां असांखे कुझु बि न करे सघंदो, तूं परेशान न थी। तूं कान थी सुञाणे मूंसां खे। असांखे हर ज़ुल्म मूंसां जो चङी तरह यादि आहे। इन ॻोठ मां निकिरी जॾहिं हिते पहुतासीं न तॾहिं वञी सुख जो साह खयो आहे। सोनी सदको सदको मुंहिंजी राणी, अलाह साईं कंदो त तोखे एतिरियूं ख़ुशियूं मिलंदियूं, एतिरियूं ख़ुशियूं मिलंदियूं जो तोखे गम बि छुई न सघंदो। जेसि ताईं इहा मुसीबत सिर मथां न टरंदी न तेसि ताईं त ख़ौफ़ रहंदो। मुंहिंजी राणी, इहा मुसीबत सुभाणे को ॾींहं ते आहे, पोइ हिनखे कंदा मूसा जे हवाले, असांजी छुटी पवंदी जिंद। अलाह कंदो, ईअं ई थींदो। एडे ये लकड़ी ठठरी मचाई उधर ते। हां ये क्या है? मुड़ मोलू मुड़ ढोलू राज कुरोलू तू केड़ी गाल है? अरे ते को खुदा रुलाए को मैं रुलाए मी कर। अरे बस बस एडा ठाव का नथी। चाह पिला। चाय कानी का? अरे करींदा के चाह कानी मगे ये क्या पे होटल ते चाह? अरे की पे आखे चाह कानी गाल बुद्ध ए मानुआ देला है देडर देला कानी का फूकेल हलल चिपर मैं खला को समझा। जगर में को चाह न त्यस दे किटरिया बिटरिया ये सब उछला रे साथ थाल वालो धरते। अरे ढोलू चाय दिस दिस ए दे गाल बुद्ध जगदा किटली ने हाथ लावे न पिछला चाह रखा से मथू करा से पकोड़ा सुगल रोज रोज फशरी जिथा वो थी होटल गठी खड़े ने। हां अरे ढोलो ढोलू हेरिया तू वे दखल ते। अरे बलायोस हल दखल ते बे सांड्रा ढोलू औरत मत खामोश वाह 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 मोलू कावड़ के छद चाह तो के माथो प्यारे गुलाम कादर चमचो दे अब छोट बाबा तू कावड़ के छद अचे चाय माथो तो प्यारे। शाबाश चिपर ये उधर ते चाह पिला ना। हां चाय पी। डोलू सड़ ॾाढा मज़े सो धरते बाबा गरम लगे पैसे तो मैं कॾहिं भराई कोन ओ धरे बाबा माके तो ढुकड़े मां भी पिया मेहरबानी में को आप ओ धरते मिलिए। असादी तो असल बकान ठासी पीछे मैं मौलूदी की में ठाणी देता बस ढोलू बस मैं ताने गुलाम कर हाथ ठीक कर दियो देखा ही को मुछल को गुलाम कादर परे थी। अरे परे छोड़ सी अरे मारी उधर ते मथा फाड़ खता से बस यार तू ही करे मुड़ इथा होटल मैं कदे खोलन कोन दसा वे मैं मने दा ने रे सुको ने बुधे दा उधर ते तू सारी होटल बंद कर वे सा। हां असादी तो असल बकान ठासी जेकदा बिहारी था यही न तेदी बठान कोन देताई हलू राज कुरोलू। अरे हले राज कुरोलू हर तू जी तो कैसा बकान ठांदी मां आया दादली। तू दादली? हाँ छा पई सोचे? न का बि न का त ॻाल्हि ज़रूरु आहे जो शिरकण शुरू कयो अथई। चयमि न त काई ॻाल्हि न आहे। हा इहो ॿुधाए त तुंहिंजे पीछा चयो? सुभाणे राति ॻाल्हियूं थींदियूं, दुआ कर त ख़ैर थी वञे ऐं असांजी इन मूसा खान मां जान छुटी वञे। अलाह कंदो। राति दिलावर खान खे चइजां छा चवां? असांजी पारत कजांसि जीअं ॻाल्हियूं असांजे फ़ाइदे में करे। अलाह ख़ैर कंदो। हूअं ई बि दिलावर तव्हांजे फ़ाइदे में ॻाल्हाईंदो। पर तूं छा थी चाहीं, मूसा ॾे वेंदी या ॿिए कंहिं हंधि? मूसा हाणे मूंखे कॾहिं बि ज़िंदा कोन छॾींदो, इन करे मां चाहियां थी त मुंहिंजी तलाक थिए।
तलाक खां पोइ तुंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़रंदी? घटि में घटि ज़िंदा त हूंदसि, बाक़ी ज़िंदगी पई गुज़रंदी। अल्लाह कंदो तुंहिंजो मूंसां सां ठाह थी वेंदो ऐं ख़ैर सां तूं मूंसां जे घर हली वेंदी। इहा दुआ न कर, जंहिं ॾींहुं बि मूंसां मूंखे हितां वठी वेंदो ज़िंदा कोन छॾींदो, मूंखे मारे छॾींदो। अल्लाह भलाई करण वारो आहे, जंहिंमें तुंहिंजी भलाई हूंदी उहो ई फ़ैसिलो थींदो। हिन वक़्तु वयुसि त घणो बदनाम थींदुसि। सिज लहण खां पोइ उताक ते वञा, दिलावर अकेलो हूंदो। हा, ईअं ई करिणो पवंदो। सिज लहण ताईं हिते ई थो इंतज़ारु कयां, हिते ई। अल्लाह करे होटल मां कमाए का कोठड़ी जी छित ठहरायूं, सी में मरी वियासीं। ॾाढो सही। ए गन्ना मां वडी मैं की तई होटल करे बस। छा थियो छोरा ने भागा, छा थियो? उवन्या थोली घणी मेडी थे आ, पर ए चबर दे हुंदे मेडी असली भी कान ठा सही। अरे गांगट नालो सदीरे सां वठ। हाँ सही मुत परई मैं असल तेरा नाला कुल पढ़ते पीछे पिया घिंदा आ। पहिरियां इहो त ॿुधायो त थियो छा आहे? ॿई ॼणा होश खां ॿाहिरि निकिरी विया आहियो। ए चबर चबर हर एक को बताए उधर दे चाह पिलांदा। अरे हेॾे खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे, तव्हांखे जो मां रोके छॾियो हो त हिकु कोप बि कंहिंखे ओधर ते न ॾिजो, त पोइ अदी ओधर नाहे कई ये छोरो तोखे उही बताल थो करे। हाँ मना मैं बताल बे करंदा बुधा तू जल्दी जल्दी बुधा ते मोलू कन पैसे क्यों कोन कीधे? मोलू त ॾाढो मुड़सी पियो करे न। इहो मो गुंदड़ो तव्हां ॿिनि ॼणनि खां ॾाढो थी वियो। अम्मा वडी मेकू एहरो क्या है न त मोलू न उहो अशर करा हा जो वता राजा को दहा देंदा। अदी जेकर न असां झेड़ो कयूं हा त दिलावर होटल ई बंद कराए छॾे हा। हाँ दिलावर होटल बंद कराए हा। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे, कहिड़ो तव्हां दिलावर जे घर में होटल खोलियो हो जो होटल बंद पियो कराए दिलावर? खैरां चिभड़ झेड़ो टारियो सुठो कयसि। हाय सदको वञे मस त मुंहिंजे फ़ाइदे में ॻाल्हायो अथई। ठहियो हाणे ये घणा ॾंद न कट ॻाल्हाए त थो। खणो उथो खणो इहे 3 डब्बा वञी होटल खोलियो। हींअर वञी होटल खोलियो। अम्मा वडी असां दी त असली भी कान ठासी। अरे निभागा ठहे या न ठहे, पर वरी भी 2-3 रुपया त घर में आणींदा हूं न रोज़। अम्मा वडी जेकॾहिं न साधू हई पिन्नू तब इतले पैसे कोन रेसू। तू भली वनी पिन, मां सुबह होटल खोलींदुसि। न सुबह जो न, हींअर अदी हींअर केर बि न ईंदो, सुबह मां वेंदुसि, पर हिन छोरे खे तव्हां हिते ॿधी छॾियो। ढोलू राज को रोलू होटल मैं खुले पांच बड़ में तू इतना ही होवी, बस इतना ही भले ही। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे, ता वञो होटल खोले वेहो। इहो गुंदड़ो अचेर को गेले हेसी तई पाचायोस, तो मां पाण ही ॿुधायांसि पई त कीअं ओधर ते चांहि पी पिया। ढोलू राज को रोलू एमल खबर पसी गुंदड़े दी च बड़ा एमल मुरसा दे हथ लगे ही कोन हियन त मोत पर को हाणे दिसे से हिम्मत। हां हूं आजे भांडा उछली इते हूं वडी लाए है अपनी। बाबा साईं छा था सोचो सुभाणे वारी ॻाल्हि कामयाब वेंदियूं? बाबा ॿियो को ठाह पाण में थिए न थिए, पर मूंखे उम्मीद आहे त मूंसां खानो तुंहिंजो ठाह कराइण में मां ज़रूर कामयाब वेंदुसि। वॾा बाबा ख़ैर थिए अॼु सवेल पे वेंदे पे ओधर ते? हा मानो अॼु कुझु थकल आहियां। बिन बलाउनि खे जो मुंहुं ॾियणो अथसि। सच पिया खणी नंढा बाबा, सच पिया खणी ओधर ते।
नादान सोढो माफ़ी जे क़ाबिल न आहे। हाकिम खान सां माण्हू आहियूं मोहबत जे हिनखे पंहिंजी ग़लती जो एहसास थियो आहे त असां हिनखे माफ़ करणु पंहिंजो फर्ज़ सम्झूं था। अदावरा सोढो कॾहिं बि सुधरण जो आहे ई कोन। हाकिम खान जेकॾहिं तव्हांखे मूं मथां एतबार न आहे त पोइ भली भली बंदूक खणी मूंखे मारे छॾ, मुंहिंजो खून तोखे माफ़ आहे। तुंहिंजी सज़ा इहा ई हुजणु घुरिजे। हाकिम खान हर ग़लती जी सज़ा मौत बि नाहे हूंदी। कॾहिं माफ़ी ॾियण बि सिखंदो कर। हाँ बाबा साईं, माफ़ी ॾियण सां जेको दिलि खे सुकून मिलंदो आहे उहो सुकून इंतकाम वठण सां नाहे मिलंदो बाबा साईं। सिफारिश न कर। सोढे जेके कम कते न ॻाल्हि घाटे को चढ़िया ले धरते। जॾहिं सोढे खे ज़मीर माफ़ी वठण ते मजबूर कयो आहे ऐं हू हिते हली आयो आहे त पोइ अदावरा तव्हां भली सोढे खे माफ़ कयो, पर सोढे खे मां माफ़ न कंदुसि। हाकिम खान मूं तव्हांजो को बि नुक़सानु नाहे कयो जो तव्हां मूंखे हुन जी सज़ा ॾियो। तोखे सज़ा मां कोन थो ॾियां, पर तुंहिंजे रहण लाइ हिते का बि जॻह कोन्हे। न हाकिम खान न, सोढो हिते ई रहंदो। अदावरा तव्हां ॻाल्हि खे सम्झो। बस हाकिम खान, हाणे मूं चई छॾियो जे तुंहिंजे मन में मुंहिंजे लाइ थोरी बि इज़त हूंदी त तूं मुंहिंजे फ़ैसिलनि जो एहतराम कंदे ऐं जे तो सोढे खे हितां थुॾे कढियो त मां ईअं सम्झंदुसि त तो मूंखे थुॾे कढी छॾियो। मूं त कुझु ॿियो सोचियो हो, पर दिलावर खान त सफ़ा मेण लॻो पियो आहे, मेण। ठीकु आहे सोढा, जेकॾहिं अदावरे तोखे रहण जी इजाज़त ॾिनी आहे त तूं हिन उताक में रहंदी। हुन में बि जेकॾहिं तो हवेली जो रुख कयो, इहो पेर बुरे सां कढी छॾींदो। हाकिम खान सिर्फ़ उताक में दाख़िल थियण जी इजाज़त मिलण जी ज़रूरत हुई, बाक़ी हवेलीअ में कीअं दाख़िल थींदुमि इहो सोढो खूब ॼाणे थो, खूब। भला सालू तुंहिंजा भाग। भला सालू तुंहिंजा भाग। खुश न थी। हाकिम खान दा जॾहिं महिल बुलट फिरिया न ईअं ॻाल्हि ॻाटे को चढ़े सही। भला सालू तुंहिंजा भाग। होश कर ओ धरते। अलवे सॉरी, तुम बाहर आ। किथे सोणीअ खे ॿाहिरि मोकिले मूंखे मारींदो त न? सोणी ॿुधी कोन? मां ॿाहिरि छो वञा? न न सोणी तूं वेह, मां थी वञा। मूं सोणीअ खे ॿाहिरि वञण लाइ चयो आहे, तोखे न। मां सम्झां थी त सकीना जे अॼुकल्ह लाहींदो। छा पई सोची? ॿुधी कोन? अलबार
वञा थी वञा थी। तूं काॾे थी वञे? मां तव्हांजे लाइ मानी खणी अचां। काई ज़रूरत है? हल बे ठही वे।